जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं गंबट खां। गंबट भरिसां ॻोठु नूर मोहम्मद सियाल अबुलवाह जी ज़बू नाले जो शिकार थियल पुल रेती सां भरियल 10 व्हीलर ट्रक गुज़रण दौरान धमाको ॾेई टुटी किरी पई, जॾहिं त ट्रक ड्राइवर मौजूदाना तौर ते बची वियो। अबुलवाह जी पुल टुटण सबबि गंबट भरिसां क़ाइमु 30 खां वधीक ॻोठनि जा माण्हू सफ़री सहूलियत खां मुतासिर थी विया। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि ऐं ॻोठाणनि पारां तक जे चूंडियल नुमाइंदनि सिंध हुकूमत वज़ीर आला मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त टुटी वियल अबुलवाह जी पुल खे जल्द न सिर्फ़ तामीर कराए गंबट ऐं आसपास जे ॻोठनि जे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।